नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सीतारोड में खबर ईंदा। सीतारोड में कायम थियल लाइब्रेरी के सरकारी दर्जो ॾेई ثقافت खाते हवाले करे जल्द शागिर्दन वास्ते खोलण लाइ सैतास सरजणा फोरम जे सरवाण मशहूर मेमून जी अगवानी में रैली कढी वई, जंहिंमें मशहूर मेमून, शहजाद मशहूर, असद मशहूर, अवेस मशहूर ऐं ॿिया शरीक थिया। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फोरम जे सरवाण मशहूर मेमून चयो त सिंध में लाइब्रेरियूं न हुजण करे नौजवाननि जी अक्सरियत समाजी बुराइनि जे वर चढ़ियल आहे। जॾहिं त हाणे सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ खातनि में हज़ारी नौकरियुनि ॾियण जो ऐलान कयो आहे। नौकरियुनि लाइ तयारी जे सिलसिले में नौजवाननि खे लाइब्रेरी जी सख़्त ज़रूरत आहे। उन करे सीतारोड टाउन कमेटी में क़ाइम कयल लाइब्रेरी जो जल्द इफ्तिताह करे शागिर्दनि लाइ खोली वञे त जीअं नौजवान नौकरियुनि जे टेस्ट ॾियण लाइ घुर्बल तयारी करे सघनि। उन सां गॾोगॾु लाइब्रेरी खे सरकारी दर्जो ॾेई ثقافت खाते हवाले कई वञे त जीअं सदियुनि ताईं हिन लाइब्रेरी मां नौजवाननि जी ज़हनी, फ़िक्री, इख़लाक़ी आबियारी थींदी रहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।